अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। हुकूमती इत्तेहादीन ऐं PDM पारां इमरान खान खे नाअहल कराइण लाइ सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दाख़िल करण जो फ़ैसिलो। रेफरेंस बाबति वफ़ाक़ी काबीना खां मंज़ूरी वरिती वेंदी। काबीना जो इजलास सुभाणे तलब। ज़रियनि मूजिबि रेफरेंस आर्टिकल 62 ऐं 63 ते दाख़िल कयो वेंदो। PTI अॻवाननि जा नाला ECL में शामिल करण बाबति क़ौमी टीम जोड़ी वई। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त साबित थी वियो त परॾेही फंडिंग थी आहे। इमरान खान लाॻीतो इलेक्शन कमीशन अॻियां कूड़ ॻाल्हायो। हक़ीक़तुनि मां साबित थियो त इमरान खान परॾेही खरड़ो आहे। संदसि ख़िलाफ़ आइन ऐं कानून मूजिबि कार्रवाई कई वेंदी। PP चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी इमरान खान खे मुल्की तारीख़ जो सभिनी खां वॾो चोर करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान खान मुल्की तारीख़ जो सभिनी खां वॾो चोर साबित थी चुको आहे ऐं करप्शन ख़िलाफ़ संस बयानियूं कूड़ो निकितो। इमरान खान इलेक्शन कमीशन खे जांच खां रोकण लाइ किरियल हरबा इख़्तियार कया, पर क़ौम साम्हूं बेनकाब थी वियो। जेको शख़्स कूड़ा कसमनामा इलेक्शन कमीशन खे ॾे उहो सादिक ऐं अमीन नथो थी सघे। PTI जी बुनियाद करप्शन ते रखी वई हुई। गैर मुल्कियुनि खां फंड वठी गैर मुल्की साज़िश जो नारो लॻाइण PTI जी मुनाफ़िक़त हुई, जेको वाइको थी वियो। मुल्की सियासत खे ख़राब करण वारो इमरान खान अवाम जो ॾोही आहे। PTI पारां इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ अदालत वञण जो ऐलान। इलेक्शन कमीशन तकड़ में फ़ैसिलो ॿुधायो। फ़ैसिले में उणायूं आइन कानून वारे वज़ीर जी ख़्वाहिश मूजिबि फ़ैसिलो ॾिनो वियो। PTI अॻवान फवाद चौधरी जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त इमरान खान हुक्मरान इत्तेहाद जे वफ़द पारां इलेक्शन कमीशन सां मुलाक़ात बैदि फ़ैसिलो आयो आहे। इलेक्शन कमीशन में केस इल्तिवा में हो ऐं हुक्मरान इत्तेहाद जे वफ़द जी मुलाक़ात बैदि फ़ैसिलो ॿुधायो वियो। इलेक्शन कमीशन खे 2002 जे रूल्स मूजिबि रेफरेंस मोकिलण जो इख़्तियार नाहे। चीफ इलेक्शन कमिश्नर ख़िलाफ़ रेफरेंस फाइल थी चुको आहे। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिलनि बाबति थींदड़ प्रोपेगंडा जो हक़ीक़त सां को वास्तो नाहे। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान चयो आहे त हमेशह वांगुरु कुझु माण्हुनि तरफ़ां गुमराह कंदड़ ऐं कूड़ी प्रोपेगंडा कई पई वञे। इलेक्शन कमीशन हिकु ई फ़ैसिलो ॾिनो, जेको ऑफिशियल वेबसाइट ते जारी कयो वियो आहे। क़ौमी असेंबली नेब तरमीमी आर्डीनेंस बिल 2022 अक्सरियत राय सां मंज़ूर करे छॾियो। तरमीमी बिल मूजिबि नेब 500 मिलियन रुपयनि खां घटि जी करप्शन केस जी जांच करे न सघंदी। एहतिसाब अदालतुनि जे जजनि जी मुक़ररनि बाबति सदर जो इख़्तियार बि वापसि वरितो वियो। जजनि जी मुक़ररनि जो इख़्तियार वफ़ाक़ी हुकूमत वटि रहंदो। प्रोसिक्यूटर जनरल नेब जे मुदे में 3 साल वाद करे छॾी। बिल मूजिबि जवाबदार ख़िलाफ़ उन अदालत में केस हलायो वेंदो जिते ॾोहो थियो आहे। नेब खां हाई कोर्ट जी मदद सां निगरानी जी इजाज़त ॾियण जो इख़्तियार बि वापसि वरितो वियो। जवाबदार ख़िलाफ़ जांच लाइ ॿिए कंहिं सरकारी एजेंसी खां मदद न वरिती वेंदी। नेब चेयरमैन फ़र्दे जुर्म लागू थियण खां अॻु एहतिसाब अदालत में दाख़िल रेफरेंस ख़तम करण जी तजवीज़ ॾेई सघंदो। अठनि सालनि बैदि फ़ैसिलो आयो। फवाद चौधरी चवे थो त तकड़ में फ़ैसिलो आयो। इमरान खान मुनाफ़िक़त जी सियासत जो चैंपियन आहे। मुस्लिम लीग नून जी अॻवान अता तारक चयो आहे त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले जो हाकारी असरु पियो ऐं डॉलर सस्तो थियो। इमरान खान जी चोरी साबित थी चुकी आहे। इमरान खान पार्टी सरबराह तां इस्तीफ़ा ॾेई फंडिंग जी सुट कश्मीर विकिरो करण सां वञी मिले थी।
रुपए में साह पइजी वियो। डॉलर के मुकाबले में रुपयो सघारो थियण लॻो। डॉलर की कीमत में 12 रुपया 38 पैसा लात। इंटरबैंक में डॉलर 226 रुपयनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर 13 रुपया सस्तो थी वियो। डॉलर सस्तो थियण बैदि स्टॉक मार्केट में भी तेज़ी अची वई। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा कोयटा पहुंची वियो आहे। SPR मूजिब आर्मी चीफ लेफ्टिनेंट जनरल सरफराज अली शहीद ऐं ब्रिगेडियर मोहम्मद खालिद शहीद जी जनाज़े नमाज में शिरकत। कोयटा ग्रेजियल में अदा कयल जनाज़े नमाज में बलोचिस्तान के गवर्नर मीर जान जमाली ऐं वॾे वज़ीर अब्दुल कुदूस बज़ीर जोजी भी शिरकत। सूबाई वज़ीरनि सिविल ऐं फ़ौजी इख्तियारियुनि ऐं शहीदनि के वारसनि के वॾे अंग में जनाज़े नमाज में शिरकत। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा लेफ्टिनेंट जनरल सरफराज अहमद शहीद ऐं ब्रिगेडियर मोहम्मद खालिद शहीद लेफ्टिनेंट कर्नल लईक बेग मिर्ज़ा के घर भातियुनि सां मुलाक़ात करे ताज़ियत कई। बलोचिस्तान में बोर्ड मुतासिरन लाइ रिलीफ ऑपरेशन दौरान हेलीकॉप्टर हादसे में शहीद थियल ऑफिसरनि जा मर्द मिट्टी माऊ हवाले। शहीद मेजर तलहा मन्नान, मेजर मोहब्बत सईद ऐं नाइक मुदसिर फयाज़ जा मर्द अबाणनि ॻोठनि में मिट्टी माऊ हवाले कया विया। ISPR मूजिब टिनी शहीदनि जी जनाज़े नमाज संदन अबाणनि इलाइक़नि में अदा कई वई। जनाज़े नमाज में चीफ ऑफ जनरल स्टाफ लेफ्टिनेंट जनरल अजहर अब्बास, कोर कमांडर रावलपिंडी लेफ्टिनेंट जनरल साहिर शमशाद समेत सीनियर इख्तियारियुनि शिरकत कई। पूरी कौम पारां पाक फौज के जवाननि के भेटा पेश। मुख्तलिफ इदारन के एहतसाब का छूट पार्लियामेंट की नफी है। PTI वारन के भारतीय शहरीन का पैसा वठंदे शर्म न आयो। अमरीकी शहरीन का पैसा वठन था ऐं इल्ज़ाम असां ते मड़ीन था। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ कौमी असेंबली में खिताब कंदे चयो आहे इमरान खान चोरी कंदे पकड़ियो वियो आहे। सिंध, बलोचिस्तान ऐं पंजाब में एहतसाब थी रहियो आहे। खैबर पख्तूनख्वा में एहतसाब जो इदारो बंद कयो वियो। PTI वारन के खैबर पख्तूनख्वा में एहतसाब जो इदारो बंद करण ते शर्म न आयो। इंसाफ जो फुकदान हुजे तो मुल्क नाए हली सघंदो। नेब जो इदारो हिसाब छो नथो ॾेई सघे। पंजाब में PTI चूंडू खटे तो इलेक्शन कमीशन दुरुस्त है। इलेक्शन कमीशन इमरान खान खिलाफ फैसलो करे तो धुरा है। इमरान खान के पतो हो तो फंडिंग केस जो फैसलो संदस खिलाफ ईंदो। सिंध हुकूमत के तर्जमान ऐं कराची के एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वाहब चयो आहे तो PTI वारा कॾहिं जजन तो कॾहिं इलेक्शन कमीशन खिलाफ गालियूं कंदा आहिनि। हीअ इदारा सनन न पर आइन ऐं कानून जे ताबे आहिनि। इल्ज़ामनि जी सियासत के करे मुल्क में सीड़पकारी न पई थिए। पाकिस्तान तहरीक इमरान के रद्द करणो पवंदो। कराची के गार्डन वाले इलाके में पुलिस हेडक्वार्टर में दस्ती बम धमाको। 2 पुलिस एहलकार शहीद, 3 जख्मी थी पिया। धमाके बाबत इब्तदाई जांच रिपोर्ट तैयार कई वई। बम डिस्पोजल स्क्वाड जो चवण है तो धमाको रूसी साख्ता RGD-1 फाटण सबब थियो आहे। दस्ती बम असले खाने ॿाहिरां मोची की दुकान ते फाटो आहे। वाक़े वारे हंधा एक ॿियो रूसी साख्त जो दस्ती बम हथ कयो वियो। थर जे कोयले से मुल्क रोशन थी रहियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इस्लाम कोर्ट में पावर प्लांट जो इफ्तिताह। चयाई सदाई थर के पाकिस्तान की सिक्योरिटी तवानाई की पीठ जो पत्थर समझो आहे। रिथा के यकीनी बनाने लाइ समूरा ज़रूरी कदम खया आहिनि। थर जे कोयले की कीमत ॿाहिरां घुरायल लिग्नाइट के भेट में ॿियनि खां 3 ते सस्ती आहे। शहदादकोट भरसा 2 धुरिन में झेड़ो, पी पुट समेत 4 ॼणा क़तल। ॻोठ घाड़ में मक्सी बिरादरी की 2 धुरिन में ज़मीन के तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में इमाम बख्श, अली दोस्त और मोहिम खान मारिजी विया। वाक़े बैदि इलाइक़े में खौफ और हिरास छाइजी वियो। टोकरी में 3 मासूम ॿारड़ा पानी की खड में किरी बुड़ी फौत। ॻोठ भावल जत में 3 मासूम ॿारड़ा रांद कंदे पानी की खड में किरी पिया। मुज़मिल, आलिया और गुलाम रसूल बुड़ी दमधणी हवाले कयो। ॿारनि जे घरनि में कोहराम मची वियो।
ढोरो नारो में नौजवान दोस्त के कत्ल कर बाद पान ते फायर करे मुबैना तौर खुदकुशी करे छड़ी। कचहरी दौरान दीपक कलाल मामूली गाल ता दोस्त शोएब जयपुरी के कत्ल करे छड़ियो। दोस्त के कत्ल कर बाद दीपक पान ते फायर करे आपघात करे छड़ियो। बिनी जा मड़ रूरल हेल्थ सेंटर ढोरो नारो में जरूरी कार्रवाई बाद वारसा हवाले। मदे जी बरसा बिन धुरिन में हलंदड़ तकरार ता फायरिंग में एक जणो कत्ल। गोठ मिस्री जी वांड में कल्होड़ा ऐं जूने जा बिरादरी जी बिन धुरिन में पुराने तकरार ता झेड़ो थी पियो। फायरिंग में गौरक्ष जूने जो मारिजी वियो। पुलिस मूजिब बिनी धुरिन में हलंदड़ तकरार में हिन वक्त ताईं 10 खां वधीक माण्हू मारिजी चुका आहिनि। मदे जी बरसा झेड़े दौरान जख्मी थियल गोठाणू लाड़काणे अस्पताल में फोत। वारसन जो औरतुन समेत लाश प्रेस क्लब आडो रखी एहतजाजी मुजाहिरो। गोठ अली मुराद शेख में 5 ॾींहं अॻु महर ऐं शेख बिरादरी जी बिन धुरिन विच में झेड़े दौरान लाल बख्श शेख जख्मी थियो। कत्ल जी FIR दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। अमरीकी कांग्रेस के स्पीकर नैन्सी पेलोसी ताइवान के दौरे ते चीन खावरजी पियो। बिनी मुल्कन में सफारती छिकतान तेज थी वही। चीनी परॾी खाते पारां अमरीकी सफ़ीर के तलब करे सख्त एहतजाज। चीनी इख्तियारियुनि जो चवणु आहे त अमरीका चीन के सबर जो इम्तिहान वठी रहियो आहे। चीन के मामलन में मुदाखलत जो अमरीकी इख्तियार के सख्त जवाब ॾियणो पवंदो। नैन्सी पेलोसी जी ताइवान पहुचण ते चीन जा 22 खां वधीक जंगी जहाज भी ताइवान में दाख़िल थी विया। चीनी हुकूमत ताइवान में टारगेट कार्रवाइयों करण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म आशूर के मौके ते 2 मोकलन की मंजूरी ॾेई छॾी। काबीना डिवीज़न 9 ऐं 10 मुहर्रम ते मोकलन जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिब 9 ऐं 10 मुहर्रमुल हराम ते आम मोकल हूंदी। मोहम्मद जो प्यारो नवासो मौला तौहीदा जो आखुलासो थिवे कत्ल करबल में मेरे वीरा मेरे पुत्रा